इरशाद भाउ जी बि महिरबानी, जागरानी साहिबु तव्हांजी महिरबानियूं। जागरानी साहिबु बाबा हे ॾुख त न जो असांजे शाइरनि खे ऐं हिननि खे सभु हिकिड़ी फील्ड जा ऐं मुंहिंजा मिठा भाउ सभु पाण में प्यारु करण वारा आहियूं। तव्हांजी अलाह इज़त कई आहे, हर माण्हू खे तव्हां मोहबत ॾियो, प्यार ॾियो। ऐं शिकायतूं थींदियूं आहिनि पंहिंजे घर जे बातनि में, पाण शाइर आर्टिस्ट जेके बि आहियूं फैमिली मेंबर आहियूं, हिक ॿिए खां थोरी घणी तकलीफ़ अचे त उनखे बर्दाश्त कजे। त तव्हां में वॾापा ऐं वॾापन रखो, अलाह तव्हांजी इज़त कई आहे। मुंहिंजा त तव्हां मोहसिन बि आहियो, मुंहिंजा अज़ीज़ आहियो, हिकिड़े ज़िले जा आहियूं, तव्हांजी मां इज़त दिलि सां कंदो आहियां, इनशाला कंदो रहंदुसि। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। पर इहो थोरा जेके नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते दोस्त रुठा आहिनि, इन में पाण में थोरो साका ऐं मोहबत जो मेलो वरी थी वञे त बहितर थींदी। असां तो भाउ खे रिक्वेस्ट ई करे सघंदासीं। अलीशर गबोल मुंहिंजो प्यारो शाइर, उहो बि हिन में हूंदो, जेको इरशाद भाउ सां घणो नाराज़ थी वही तकिड़ो साहिबु, जेके चीफ सिलेक्शन आहिनि सागर शाह, ज़ुल्फ़ार बंगी साहिबु, उहे बि हूंदा असां सां। पर इनशाला तव्हांखे रुसणु आउं कोन ॾींदुसि। ऐं हीअ जेके रंजिशूं आहिनि या नंढियूं सनढियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे मुंहिंजे ख़्याल में ख़तमु थियनि। मूंखे एतिरी उमेदु आहे इरशाद भाउ में त हीअ ॻाल्हि बिल्कुलु पोस्ट छॾींदो पंहिंजी, ऐं सभु रंजर साहब मां ख़तमु करे पाण में साॻी मोहबत ऐं प्यार जो इज़हार कंदासीं त बहितर रहंदो। भाउ जेकॾहिं असां पाण में हिकिड़ा आर्टिस्ट खे बि बुरो भलो चवंदासीं त दुनिया असां प्यारु न कंदी। पोइ केरु कंहिं मां खामियूं कढंदो, केरु कंहिं मां कढंदो, ऐं हिन ॻाल्हियुनि सां मूंखे ख़ासि तकलीफ़ थींदी आहे। तव्हां ॾिसंदा त आउं कॾहिं बि ज़िंदगी में कंहिं आर्टिस्ट खे, कंहिं शाइर खे बुरो भलो न चवंदो आहियां। जेको हाल आहे मुंहिंजो ॻाइण जो अंदाज़ु मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो आहे, शाइरी जो अंदाज़ु पंहिंजो आहे, पर हिकिड़ी मोहबत हूंदी त अञा ॾाढो सुठो थींदो। वरी महिरबानी तव्हां सभिनि दोस्तनि जूं। हाणे हिननि ॻाल्हियुनि सां दोस्त चवनि था त कुझु